सोबोदर जे कच्चे इलाइक़े मंगी माड़ी थाणे जे हद मरहूम मोहम्मद हसन सामेटियो जे दड़े भरिसां ऐं ग़ुलाम नबी सामेटियो जे अंबनि जे बाग़ भरिसां ख़ान मोहम्मद बाग़ जा ज़बरदस्ती चोरायल यारहूं केण ऐं पाणीअ जे बोर वारी गिरणी जंहिंजो केस मंगी माड़ी थाणे ते सामेटिया बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ गुनाह नंबर 6 बट्टा 2025 दाख़िल थियल हुयो। SHO मंगी माड़ी ग़ुलाम असगर डहर हथ करे वरितो। SHO ॿुधायो त ख़ान मोहम्मद बाग़ जो केस दाख़िल थियल आहे जंहिंजो 2 करोड़ खां वधीक मालीअ जो सामान सोना ज़ेवर चौपायो माल थ्रेशर अनाज ऐं ॿियो सामान हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती चुरायल आहे। हथायल सामान फरियादी जे अज़ीज़ हमज़ा अली बाग़ जे इंफॉर्मेशन ते हथ कयो वियो आहे जंहिं सामान जी सुञाणप पिणु कई वई आहे। सामेटिया बिरादरी जे ज़मीन में जतोई बिरादरी जा घर ठहियल आहिनि जेके रिहाइश पज़ीर आहिनि उहे सरवड़ सामेटियो वारनि जा हारी आहिनि ऐं सामेटिया बिरादरी जा माण्हू कमु कनि पिया जेके चवनि था त असांखे का बि ख़बर न आहे कंहिं सामान रखियो आहे। जवाबदार अदालती ज़मानत ते आहिनि। चोरायल सामान जी वापसी लाइ कोशिशूं जारी आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।